सेवण मावा के खबर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ कलंदर जी नगरी सेवण में रोशन सिंध प्रोग्राम में जेकी भी रोडन ऐं ख़ासि जगहनि ते जेकी सोलर स्ट्रीट लाइटूं सिंध हुकूमत लॻारायूं हुयूं उहे इंतज़ामिया जी लापरवाही सबबि स्ट्रीट लाइटूं नाकारा थी वियूं आहिनि। किथे सोलर स्ट्रीट लाइटूं बरनि थियूं, किथे ख़राब नज़र अची रहियूं आहिनि। धमाल चौक खां जहाज़ चौक, डिग्री कॉलेज बॉयज़ सेवण खां मरजान होटल सेवण ताईं ऐं सैदो करम शाह अब्दाल जे हवेली नई बस स्टॉप ऐं रेलवे स्टेशन ताईं, जॾहिं त मेन रोड ऐं सेवण शहर जा मुख़्तलिफ़ महला ऊंदाही में शामिल। राति जे वक़्तु ऊंदाही सबबि धमाल चौक खां स्टेशन रोड ते पैदल सफ़र कंदड़ ऐं डिग्री कॉलेज बॉयज़ सेवण खां मरजान होटल सेवण नए बस स्टॉप खां ओठा चौक सेवण जा रोड सोलर स्ट्रीट लाइटूं न हलण करे ऊंदाहीअ में ॿुॾल नज़र ईंदा आहिनि। जॾहिं त शहरनि तोड़े हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ईंदड़ पांधीरनि खे अचण वञण में शदीद मुश्किलातूं पेश अचण लॻियूं आहिनि। जॾहिं त सेवण में जेका राति जो पौणे 8 बजे खां राति जो पौणे 10 बजे ताईं, वरी ॿीहर राति जो पौणे 4 बजे खां फजर जो पौणे 6 बजे ताईं जेका बिजलीअ जी लोड शेडिंग कई वञे थी, उहा लोड शेडिंग ख़तरनाक टाइम ते कई वञे थी। जॾहिं त बिजलीअ जी लोड शेडिंग में सॼे सेवण जा मेन रोड गलियूं महला ऊंदाहीअ में वकोड़जी वञनि था। उन जे लाइ असां सेवण तालके जे इंतज़ामिया खां घुर कयूं था त अॻूणे सिंध गवर्नमेंट तरफ़ां जेकी रोशन सिंध प्रोग्राम तहत रोड रस्तनि पहाड़नि ते जेकी सोलर स्ट्रीट लाइटूं हणायूं वयूं हुयूं, हींअर उन्हनि जी सफ़ाई वग़ैरह न थियण करे केतिरियूं ई सोलर स्ट्रीट लाइटूं बंदि थी वयूं आहिनि। खुदारा कुझु सेवण जे अवाम ते रहम करे जेकी रोशन सिंध प्रोग्राम तहत सेवण शहर में सोलर स्ट्रीट लाइटूं लॻायूं वयूं आहिनि, उन्हनि जी सफ़ाई वग़ैरह कराए उन्हनि सोलर स्ट्रीट लाइटुनि खे ॿीहर बहाल करायो वञे ऐं सेवण शहर खे रोशन करायो वञे।